गायो कदर कि असांजो मुर्शिद जेको आहे सो पोतल आहे। मुर्शिद पोतल हुजे त तुंहिंजे घर कोन अचे हा, तुंहिंजे घर आयो अधमण अन्न जे लाइ, जेको अधमण अन्न जो मोहताज आहे सो पोतल कोन्हे। अन्न जे लाइ आयो आहे या कोन, या ॾन जे लाइ आयो आहे, या अन्न जे लाइ आयो आहे। पोतल त कोन्हे, माॻी अखलाक खां बि किरल आहे। महिरबानी करे ज़ाल जे अॻियां छॾे ॿाहिरि सामान वठण न वञ। ॿियूं ॻाल्हियूं ठहियूं पर अखलाक खां बि किरल आहे, सफ़ा ज़लील अथई। सम्झ, माॻे टपड़े ई पूरा करे ईंदो। इन्हनि में कहिड़ी सलाहियत आहे? सलाहियत मालिक जे दरवाज़े जे अंदरि आहे। जेॾी महिल खपे तेॾी महिल छा करे चओ, अची उनजे खज़ाने में कमी कंहिं क़िस्म जी कान्हे। सम्झ, हे ख़ुदा जे मिलण जे लाइ अलाह साईं कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत कोन कई आहे मौलीअ खे पेरनि पोइ। सम्झ, तूं छो नथो ख़ुदा खां घुरे? जहिड़ा लफ़्ज़ तुंहिंजा हुजनि, पर दुआ नालो वात हलाइण जो कोन्हे, दुआ नालो हथनि खणण जो कोन्हे। हींअर तव्हां वटि दुआ बि आहे, मौलियनि सम्झाए करे मतिलबु 3 दफ़ा बुक कोन कए। दुआ नालो बुकनि जो आहे। क़ुरान चवे थो अमन युजीबुल मुस्तर्रा इज़ा दा। दुआ नालो कंहिंजो आहे? केरु आहे जेको बेक़रार जो सॾु सुणी, जेको बेक़रार जो सॾु सुणी उन ते लब्बैक अची चवे। दुआ नालो आहे इस्तिरार जो। इस्तिरार जी माना तड़पी अल्लाह जे दर जे अॻियां किरी पओ। बानू जॾहिं तड़पी किरंदो आहे, लल्लाहु अरहमु बिअब्दिही मिन उम्मिही बिवलदिही। पोइ बच्चो जॾहिं माउ जे अॻियां तड़पी किरंदो आहे, तॾहिं माउ उनखे मिटी सफ़ा करे सीने सां लॻाए चुनी ॾेई ॿीं पंहिंजी या रुपए जूं शइ हुनखे वात में विझंदी आहे। बानू जॾहिं तड़पी किरंदो आहे, तॾहिं माउ खे पंहिंजे बचे ते एॾो प्यारु कोन ईंदो आहे जेको अल्लाह खे पंहिंजे बाने ते। हुनजे दरबार जे अॻियां छाजे अचो? तड़पी किरण जी देरि। असीं कया करे आहियूं, असांजो ज़ोर आहे